पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीउ प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो त हाणे अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे हिकु शइ वाज़े ॾिसण वटां मिलंदी त हाणे भलो साईं ॾेई करे रुंडे जे पुटनि खे चाकर ख़ान इंसाफ़ कंदो, जंहिं में रुंडो फासी चुको आहे। छो त भलो साईं कूड़ो कीअं हू खणे तो खून कंहिं कयो, उहो खून तो पाण कयूं बीठा आहिनि वलू जो। हाणे कीअं भलो साईं मथे ते रखी चवनि त हीउ क़ासिम खून कयो आहे। हाणे इन्हनि जे लाइ मुसीबत बणिजी वई। थी सघे थो त हिते जेको आहे रुंडो खणण जे लाइ भले साईं खे तयारु बि थी वञे कूड़ ते। बहरहाल उनजा पुट लहाराइण जी कोशिशि कंदा। अहिड़े हिसाब सां हाणे का नई गेम खेॾंदो रुंडो पाण खे बचाइण जे लाइ। छो त भलो साईं जे विच में अचे थो त रुंडे जे लाइ वॾी हिकु मुसीबत पैदा थिए पई। दोस्तो हाणे अचण वारा एपिसोड यानी ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छो त हाणे मुसीबतुनि जो पहाड़ किरण वारो आहे टुंडे जे मथां, ऐं जाबर फ़िलहालु हथी को थी चुको आहे।